मुझा मिठा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह साईं जन वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो चईसीं मां ॾाढो परेशान आहियां, रोज़ी में तंगी आहे, मौलवी बि आहियां पर किथे बीहां थो मस्जिद में मूंखे केरु बीहे रखे नथो। वरी जे छंडो फीणो कयां त ॿियनि जो उहो साॻियो फीणो रखनि त फ़ाइदो थिए, मां फीणो रखां त फ़ाइदो ई न थिए। वरी से हिकमत बि कंदो आहियां, थोरा घणा नुस्ख़ा बि ठाहींदो आहियां। उहो हिकमत कयां उहो साॻियो नुस्ख़ो को ॿियो हकीम ॾिए त मरीज़ खे फ़ाइदो, मां अञा त रहंदो बीमार। हाणे मुर्शिद आयो, तव्हां खां महिरबानी कयो, मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां। हज़रत साईं जन फरमायो त घर में कुझु पेसड़ा अथई? चईसीं हूंदा 200-300 रुपया खनि हूंदा। उन वक़्त में 200-300 वॾी ॻाल्हि हुई, पाण में उहे खणी आयो। साईं जन 400 हुया या 300 हुया। साईं जन फरमाए त अधु पैसा जेके आहिनि इन्हनि मूं अटो चांवर वठी पंहिंजे घर वारनि खे ॾे त उहे खाइनि, बाक़ी हे अधु पैसा खणी वञो। ख़ैरपुर नाथन शाह में को कपिड़े जो दुकानदार को वाक़ुफ़ को दोस्त अथई? कि हा साईं आहिनि। पाण फरमायूं त उन दुकानदार खे वञी हे पैसा ॾे, चईसि त हाणे मूंखे हिकिड़ो ॿ ताकियो ॾिए कपिड़नि जो त मां इहो खपाए वरी पैसा तोखे ॾींदुसि। चईसि मतां ईअं न ॾिए, मां सुञो माण्हू आहियां। पाण फरमायूं तूं मुंहिंजा सलाम चइजांइसि, मुंहिंजा सलाम चइजांइ तोखे ॾींदो। पोइ वियो 2-3 ताकिया ॾिनोसि। पोइ उहे ताकिया कपिड़नि जा खणी आयो ॿाराड़ी ते। ॿाराड़ियुनि ते वरी मायूं मर्द उन्हनि खे जो घर वेठे मिले त ॾिसंदा था हे कहिड़ो कपिड़ो आहे, की हीअ कीअं ॾींदे। हिकिड़े ॾींहं ॿिनि में ताकिया खपी विया सॼा। हाणे उहे ताकिया जो ख़त आहे त वरी उन मंझूं पेसड़ा मिलिया। पेसड़ा मिलिया त घर जो सामान सड़ो उहो वरितई। उहो वरी जेके पैसा बचिया उहे वञी दुकानदार खे ॾिनई, वरी 5-7 ॿिया ताकिया खयईं, वरी उहे खपाई, ॾींहं ॿिनि में खपी विया। वरी ॿाराड़ियुनि में वरी ईअं थींदो हो जो मायूं ॿाराड़ी में भई पैसा न आहिनि त पोइ वरी खीर मखण हूंदा हुआ, पोइ उन्हनि खे मखण ॾियनि। मौलवी साहिबु हे मखण ॾियां थी मूंखे कपिड़नि जा, हे 5 वाल ॾे, हे मखण ॾियां थी। 2 किलो 4 किलो मखण जा मिलनि। पोइ उन्हनि खे वरी हीअं करे जो रिज आहे उनजो गिहु करे, उहो गिहु उहो वञी बाज़ार में खपाए त उहो पैसनि ते खपे। मखण सस्तो मिलंदो आहे, गिहु वरी महांगो। हाणे उन मंझो मखण जो उहो नफ़ो जुदा मिलेसि, वरी कपिड़नि जो नफ़ो उहो जुदा मिलेसि। सही थोरनि ॾींहंनि में ई उनजा कर्ज़ लही विया, परेशानियूं लही वियूं, ख़ुशहाल थी वियो हलियो। साईं जन खे पियो चवे त साईं मेरी घरवाली में को हदिये में को दोहरी घिना दे। मैं उनको आख्या ए मेरी तस्बीह है, ए तस्बीह की चीज खत ये समझे मेरी दोहरी है। जैसे मेरी घरवाली वाल में को हदिये तो मैं को जुत्ती घिना दे, मैं को जुत्ती को नहीं। मैं उनको आख्या ए लोटे विच पैर घत पा, पैसे जो न हो सन कि तू देखो जुत्ती घिना दे सा थरड़ी जो। हाँ सो पोसे उहो माण्हू इहो कपिड़े जो वापार कयईं। हबीबन करीमन फरमायो आहे त बरकत कुल 10 हिसा आहे। घणा हिसा आहे? बरकत जा कुल हिसा घणा आहिनि? 10। उन मूं 9 हिसा वापार में आहिनि, बाक़ी हिकिड़ो हिसो ॿिया जेतिरा बि दुनिया जा कारोबार आहिनि उन में हिकिड़ो हिसो विरायल आहे। 9 जा 9 हिसा छा में आहिनि? वापार में। अचे जो वापार में लॻो पोइ साईं उहो पंहिंजो दुकानु खोलियईं, कपिड़े जो पंहिंजो दुकानु खोलियईं। हाणे बाज़ार में त मिली था वञनि न, ओधर ते कपिड़ा मिलनि था, खपाए पैसा ॾियो। ईअं साईं उहो माण्हू हज़रत साईं जन वटि उन घर वारी खे वठी आयो, 7 सरी दूरी पातल आहे सोन जी। चइसी वो मैं हदास त तस्बी पा ए तेरी दूरी है। हुण सही मेरी घरवाली 7 सरी दूरी पाती बैठी है, सही तुर्रा मारी बैठी है। हुण मेरी घरवाली तुर्रा मारी बैठी है।